रत तो बंदि थिए न पोइ तव्हां खाए वञो भली हाँ वह गड्ढो डॉक्टर साहब रत बंदि थिए पोइ खाए वञनि भली मां उहो ई इंजेक्शन हणायोसि हा हाली हेॾे सुम्हायोसि न खणी वरी घुरायो डायरेक्ट उन ते शिफ्ट करायोसि छो त हेॾे कंदोसि फ्रैक्चर थियल आहे ढकणी भॻल आहे त अञा वधीक नुक़सानु न सर रतो न बंदि थिए सर मां इंजेक्शन हिते ई थो करायांसि हा पटी थिए थी रतो बंदि थिए बाबा नालो छा माइट बाबा नालो छा थी बाबा नालो माफ़ी किथे वेठा आहियो ॻोठ छॾियो कीअं थियो आहे तव्हांजो एक्सीडेंट साईं ॻोठ ॾिनो असां अचूं पिया रते ते पंहिंजी दवा पुचण समेत अचूं पिया वठण जी भाउ त उन में जेको आहे पठण को अचे भाऊ अचे पोयों लॻो अचे असांजो टुप थी वियो उहो छा ते वियो मां गॾिया गाॾे ते हुयासीं हो भाऊ मोटरसाइकिल ते हो उन जे करे पोयों अचे लॻासीं विच रोड ते किरियासीं असांखे बि धक अधे खे बि धक आहिनि छॾे वेठा आहियो जी साईं ॻोठ छॾियासीं हा बाबा पाण असां नाला लिखंदासीं ॿिन्हिनि धुरनि जो तदारक थींदो हुनखे बि धक ज़्यादा आहिनि तव्हांखे न पर हुनखे अम्मा ॾाण जी ॻाल्हि नथा कयो त पैसा त घुरो न जीजा अलाह अकबर असां ईअं था चऊं त हुनखे बि धकनि था असां नाला लिखंदासीं न अम्मा जीजा तो केरु थो घुरे बाबा पैसा